थरजे माण्हुनि जा ठहियल कखावा चोरा अॼु बि थर जी सुञाणप बणल आहिनि। थरजे अक्सर करे ॻोठनि में कखावा चोरा ठहियल नज़र ईंदा आहिनि। कखाऊं चोरे में गर्मी जी मौसम में चोरो थधो हूंदो आहे ऐं अमीर तोड़े ग़रीबनि जे घर में चोरो ज़रूरु हूंदो आहे। अमीर माण्हू वॾे शौक़ सां चोरा पिणु ठाहींदा आहिनि ऐं कखाऊं चोरे जी ठहियल चोटी मथे थर जी सूंहुं सॼो वेंदड़ मोर पखी बि चोटी मथे पंहिंजूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि ऐं चोरे खे कची मिटी ऐं कची सिरनि सां गोल दायरे में दीवार ठाही वेंदी आहे ऐं दीवार 20 खां 30 फुट गोलाई हूंदी आहे ऐं कखाऊं चोरे में काठियूं ऐं खिप इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अक्सर करे थर में इहे चोरा ठहियल हूंदा आहिनि ऐं चोरनि जो शाइरनि बि पंहिंजी शाइरीअ में ज़िक्र पिणु कयो आहे। किथे वरी मारवाड़ी ज़बान में ईअं बि चयो आहे त सुखे में सुतोड़ी जानी हूँ थी बिहाजा घड़ी घड़ी दे छुड़का की जागा पक्का घरा में मारो मन को नहीं लागे रे चढ़ तो करे मता चित परी भागे रे खड़ में रजोड़िया हूँ एक चौरो दे दे मिना बिजला ढिकिया दे तू एक चौरो दे दे मिना बिजला